ज़ुबैर शेख साहब के मुंहिंजी अपील है, कश्मीर राज साहब के, ॿियो कादिर चांडे के मुंहिंजी अपील आहे, मुंहिंजी जान छॾाई वञे। मां साईं अल्लाह ताला मां ख़ुदा करणी मेराणी आहे, मुंहिंजी जान छॾाई वञे। मैं मेराणी फार्म को खणिजी आहियां, 50 लाख घुरनि था। हे मां साईं अपील आहे, ग़रीब आहे साईं, मां मुंहिंजी जान छॾाई वञे। हाणे नाज़रीन असां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले कश्मीर जे कचे वारे इलाइक़े जी मुगवी जी सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नामालूम जवाबदार भोंगल आहे मुगवी मथां तशदुद करे रहिया आहिनि ऐं मुगवी वीडियो में चई रहियो आहे त आउं फार्म जो चौकीदार आहियां। बकौल मुगवी जे धाड़ियल मूंखां 50 लाख भुंग तलब करे रहिया आहिनि। मुगवी वायरल थियल वीडियो में SHO बख्शापुर अब्दुल कादिर चांडियो ऐं SSP कश्मीर कंदकोट ज़ुबैर नज़ीर शेख के बाज़ियाबी में मदद की अपील करे रहियो आहे। ज़ुबैर शेख साहब के मुंहिंजी अपील है, कश्मीर राज साहब के, ॿियो कादिर चांडे के मुंहिंजी अपील आहे, मुंहिंजी जान छॾाई वञे। मां साईं अल्लाह ताला मां ख़ुदा करणी मेराणी आहे, मुंहिंजी जान छॾाई वञे। मैं मेराणी फार्म को खणिजी आहियां, 50 लाख घुरनि था। हे मां साईं अपील आहे, ग़रीब आहे साईं, मां मुंहिंजी जान छॾाई वञे। मुंहिंजी जान छॾाई वञे साईं, मुंहिंजी जान छॾाई वञे, मुंहिंजी जान छॾाई वञे साईं। ज़ुबैर शेख साहब के मुंहिंजी अपील आहे, मुंहिंजी जान छॾाई मूंसां हे हालत आहे हिते, ख़ुदा करणी मूंसां मदद कई वञे। SB ज़ुबैर साहब के मुंहिंजी अपील है, कश्मीर साहब के, ॿियो चांडे साहब के मुंहिंजी अपील है, कादिर चांडे के मुंहिंजी अपील है, मूंसां हे हालत आहे, मुंहिंजी जान छॾाई वञे साईं। बशकापुर खणिजी आहियां, फार्म जो चौकीदार आहियां साईं, मूंसां हे हालत आहे, ख़ुदा करणी मूंसां मदद कई वञे। ख़ुदा कर 50 लाख घुरनि था साईं, ऐं मां ग़रीब आहियां, मूंसां हालत इहा हालत आहे। ॾींहुं राति साईं तजु सां मूंसां ॾींहुं राति कुटनि था मूंखे। ॿियो महीनो खां मथे थी वियो आहे साईं, मूंखे मूंसां हे मथे हालत आहे, मुंहिंजी जान छॾाई वञे, मुंहिंजी जान छॾाई वञे साईं, मुंहिंजी जान छॾाई वञे। ख़ुदा करणी मुंहिंजी मूंसां मदद कई, ख़ुदा करणी मूंसां मदद कयो साईं।